नाज़रीन, वज़ीर आज़म जी सदारत हेठ सियासी कमेटी जो इजलास में क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ते सॾाइण ते इतफ़ाक़ थियो आहे। जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान सिविलियन हसास इदारनि खे पार्लियामेंट मेंबरनि जी सख़्त निगरानी जो हुकुम ॾिनो आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सदारत हेठ सियासी कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ते सॾाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। ज़रीन मूजिब इजलास खे कानूनी टीम क़ौमी असेंबली इजलास घुराइण बाबति ब्रीफिंग ॾिनी। ज़रीन जो चवणु आहे त शिरकत कंदड़ मेंबरनि जे हाज़िरी जो पतो लॻाइण लाइ पार्लियामानी पार्टी जो इजलास घुराइण जी तजवीज़ पिणु ॾिनी ऐं चयो त कुझु मेंबरनि जे गुम थियण बाबति ख़बर पई आहे, ईअं उन्हनि जा नाला साम्हूं अची वेंदा। ज़रीन मूजिब वज़ीर आज़म क़ाबिल मेंबरनि खे परिचाइण लाइ परवेज़ खटक ऐं शाह महमूद कुरैशी खे टास्क ॾिनो। ज़रीन जो इहो बि चवणु आहे त इजलास में पार्लियामेंट मेंबरनि जे गुमशुदगी ते ॻणती जो इज़हार कंदे उन्हनि जे निगरानी जो अहम फ़ैसिलो पिणु कयो वियो। ज़रीन जो चवणु आहे त सिविल इंटेलिजेंस एजेंसियुनि खे पार्लियामेंट मेंबरनि जे हंध जी निगरानी करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। एजेंसियुनि खे चयो वियो आहे त उहे MNS जे हंध कॉल डेटा ऐं हरकत जी निगरानी कनि। ज़रीन मूजिब वज़ीर आज़म सिविल इंटेलिजेंस इदारनि खे बि हिदायत कई आहे त हू सिंध हाउस जी सख़्त निगरानी कनि ऐं रोज़ानी जे बुनियाद ते रिपोर्ट पेश कनि। यादि रहे त इन खां अॻु सियासी कमेटी जे इजलास में ज़रियनि खां इहो बि इंकिशाफ़ कयो वियो हो त वज़ीर आज़म चयो त सिंध हाउस खे हॉर्स ट्रेडिंग जी मार्केट न थियणु ॾिनो वेंदो।